ॿारो अॼु असां पढ़ंदासीं चैप्टर नंबर 1 एनिमल्स नीड फूड में जानवरनि खे खाधे जी ज़रूरत। ऑल लिविंग थिंग्स नीड फूड, सभिनी जानदार खे खाधे जी ज़रूरत हूंदी आहे। डेट करंट जीअं असीं पढ़ी आया सिखियो आहे एनिमल्स आर लिविंग थिंग्स, जानवर जेके आहिनि उहे सभु जानदार आहिनि। दे नीड फूड टू लिव, उन्हनि खे ज़िंदा रहण जे लाइ खाधे जी ज़रूरत हूंदी आहे। फूड यानी ग़िज़ा। डू यू नो व्हाट इज फूड? छा तव्हां ॼाणो था खाधो छा आहे? अकॉर्डिंग टू साइंटिस्ट, साइंसदाननि मुताबिक़ फूड इज़ अ सबस्टेंस, खाधो हिकु अहिड़ी शइ आहे विच गिव्स एनर्जी, जेका असांखे एनर्जी फ्राहम करे थी to the living bodies for different functions and helps its in growth, जेका ज़िंदा जिस्मनि खे मुख़्तलिफ़ कम अंजाम ॾियण जे लाइ तवानाई फ्राहम करे थी, उन्हनि जी वाध वीज में मदद करे थी। लिविंग थिंग्स कैन नॉट लिव विदाउट, जानदार शयूं जेके आहिनि उहे खाधे खां बग़ैर ज़िंदा रही नथी सघनि। देयर आर डिफरेंट ईटिंग हैबिट्स, उन्हनि खे मुख़्तलिफ़ खाधे जूं आदतूं थियनि थियूं। ऑफ डिफरेंट एनिमल्स, मुख़्तलिफ़ जानदारनि में, यानी मुख़्तलिफ़ जानदारनि में मुख़्तलिफ़ खाधे जूं आदतूं हूंदियूं आहिनि। ईटिंग हैबिट्स ऑफ डिफरेंट एनिमल्स, जानवरनि जूं मुख़्तलिफ़ खाइण जूं आदतूं। जीअं असां तस्वीर में ॾिसंदासीं हेन आहे, हेन ईट्स ग्रेन, त कुकड़ी जेका आहे उहा दाणो खाईंदी आहे। पिजन आल्सो ईट्स ग्रेन, कबूतर जेके आहिनि उहे बि दाणो खाईंदा आहिनि। साॻे नमूने असां कुझु ॿिया जानदार जेके आहिनि, जानवर आहिनि, उहे ॾिसंदासीं त उन्हनि जो खाधो कहिड़ो आहे। हाणे हिते आहे काऊ ईट्स ग्रास, ॻऊं जेका आहे उहा गाहु खाईंदी आहे। फ्रॉग ईट्स इंसेक्ट, ॾेॾर जेको आहे उहो जीत खाईंदो आहे। काफ़ी अहिड़ा जानवर आहिनि जेके जीत खाईंदा आहिनि। अ टाइगर ईट्स मील, जेको चीतो जेको आहे उहो गोश्त खाईंदो आहे। चीतो जेको आहे या शींहं जेको आहे लायन, उहो कॾहिं बि गाहु न खाईंदो, छाकाणि त हुननि जी फितरत में गाहु खाइणु न आहे, त हुननि जी फितरत ई गोश्त खाइणु आहे, हुननि जे करे हू कॾहिं बि गाहु न खाईंदो आहे। डियर आल्सो, डियर ईट्स प्लांट्स, जेको हरण आहे, डियर आहे, उहो गाहु खाईंदो, उहो गाहु खाईंदो पर गोश्त न खाईंदो, छाकाणि त हुननि जी हैबिट जेका आहे उहा गाहु खाइण वारनि जानवरनि वारी आहे। तो साॻे नमूने एक्सरसाइज बि असां हल कंदासीं। हाणे एक्सरसाइज नंबर 1 आहे त इज़ द फूड नेसेसरी फॉर एनिमल, छा जानदारनि जे लाइ खाधो ज़रूरी आहे? बिल्कुलु ज़रूरी आहे, हिनखे पेश कंदासीं। येस येस द फूड इज़ नेसेसरी फॉर एनिमल्स, हा खाधो जेको आहे उहो जानदारनि लाइ ज़रूरी आहे। वाट इज़ फूड, खाधो छा आहे? आंसर ऑफ फूड इज़ अ सबस्टेंस, खाधो हिकु अहिड़ी शइ आहे विच गिव्स एनर्जी, जेका असांखे एनर्जी ॾिए थी, यानी तवानाई ॾिए थी। क्वेश्चन नंबर 3 आहे कैन लिविंग थिंग्स लिव विदाउट फूड, छा जानदार शयूं जेके आहिनि उहे खाधे खां बग़ैर ज़िंदा रही सघनि थियूं? नो, न, लिविंग थिंग्स कैन नॉट लिव विदाउट फूड, जानदार शयूं जेके आहिनि उहे खाधे खां बग़ैर जेका आहे उहे ज़िंदा रही नथियूं सघनि। क्वेश्चन नंबर 4 आहे आर देयर सेम हैबिट्स ऑफ ईटिंग ऑफ ऑल द एनिमल्स, जेको सभु जानदार जेके आहिनि उन जूं आदतूं जेके आहिनि खाइण जूं उहे हिकु जहिड़ियूं आहिनि? नो, देयर आर डिफरेंट हैबिट्स ऑफ ईटिंग ऑफ डिफरेंट एनिमल, मुख़्तलिफ़ जानदारनि जे खाइण जूं मुख़्तलिफ़ हैबिट्स आहिनि। हिते आहे fill in the blanks with a suitable words, एनिमल्स नीड डैश डैश टू लिव, जानदारनि खे छा जी ज़रूरत पवंदी आहे ज़िंदा रहण जे लाइ? फूड जी। ठीकु आहे। फूड इज़
फूड इज असां ख़ुदि पढ़ी आया आहियूं फूड इज अ सबस्टेंस हुन पोइ आहे फूड गिव्स फूड असांखे छा ॾींदो आहे छा कमु कंदो आहे फूड असांखे एनर्जी ॾींदो आहे फूड एनर्जी ॾींदो आहे डैश हेल्प्स इन ग्रोथ ऑफ एनिमल्स फूड खाधो जेको आहे उहो असांजे वाध वेठ में मदद कंदो आहे हुन खां हेन एट्स ग्रेन कुकड़ जेका आहे उहा अनाज खाईंदी आहे टाइगर जेको आहे उहो छा खाईंदो आहे टाइगर मीट खाईंदो आहे टाइगर छा खाईंदो आहे मीट यानी गोश्त खाईंदो आहे डियर इट्स प्लांट्स डियर जेको हरण आहे उहो छा खाईंदो आहे प्लांट्स यानी ॿूटा खाईंदो आहे फ्रॉग इट्स ॾेडर जेको आहे उहो छा खाईंदो आहे इंसेक्ट्स यानी जीव देयर आर डिफरेंट ईटिंग्स डैश ऑफ डिफरेंट एनिमल्स तो हिते डिफरेंट हैबिट्स ऑफ डिफरेंट एनिमल्स मुख़्तलिफ़ जानदारनि जूं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ खाधे जूं आदतूं आहिनि हिते साॻी शइ ॿुधाए थो त एनिमल्स डू नॉट नीड फूड छा जानदारनि खे खाधे जी ज़रूरत न पवंदी आहे फॉल्स आहे जानदारनि खे खाधे जी ज़रूरत पवंदी आहे फूड गिव्स एनर्जी फॉर वाइटल फंक्शन अच्छा हुन खां पोइ आहे फूड डज़ नॉट हेल्प इन ग्रोथ खाधो जेको आहे उहो असांजे वाध वेठ में मदद न कंदो आहे असांजो खाधो जेको आहे वाध वेठ में मदद कंदो आहे उहे करे हीअ जुमिला लिखियल आहिनि हुन में हीअ बि ग़लति आहे देयर आर सेम ईटिंग हैबिट्स ऑफ all living beings देयर आर सेम ईटिंग हैबिट्स जेके आहिनि उहे न हूंदियूं आहिनि जानदारनि में तक़रीबन जानदार जेके आहिनि मुख़्तलिफ़ हर जानदार जी पंहिंजी पंहिंजी जेका आहे उहा हैबिट्स हूंदी आहे खाधे जी लिविंग थिंग्स कैन नॉट लिव विदाउट फूड लिविंग थिंग्स जानदार शयूं कैन नॉट लिव विदाउट फूड जानदार जेके आहिनि उहे खाधे खां सवाइ रही नथा सघनि इहो सही आहे बिल्कुलु नथा रही सघनि हुन खां पोइ हेठि आहे ए डियर ईट्स प्लांट हिकिड़ो हरण जेको आहे उहो छा खाईंदो आहे प्लांट्स खाईंदो आहे इहो सही आहे ए टाइगर ईट्स मीट टाइगर जेको आहे उहो गोश्त खाईंदो आहे ऐं हुन खां पोइ फ्रॉग ईट्स इंसेक्ट ॾेडर जेको आहे उहो जीत खाईंदो आहे ऐं काऊ ईट्स ग्रास काऊ जेका आहे उहा गाहु खाईंदी आहे तो अॼु जो वीडियो जेको आहे उहो असांजो कंप्लीट थी वियो आख़िर नंबर 2 जे बारे में हूंदो उहो तव्हांखे असां शेयर करे वरितो चैप्टर नंबर 2 आहे असांजो जेको एनिमल नीड्स वाटर यानी जानदारनि खे जेको आहे उहो पाणीअ जी ज़रूरत आहे तो वीडियो खे लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि में शेयर कयो